नाज़रीन, कराची में मलीरे लियारी नदियुनि केतिरनि इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो आहे। केतिरियूं ई आबादियूं पाणी हेठि अची वियूं आहिनि। गडाप वेझो ॿुॾी फाथियल औरत समेत 2 ॼणा जा लाश हथ कया विया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते आहे रबनवाज़ मस्तूई। रबनवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची लियारी कोरंगी समेत मलीर में बरसात तबाही मचाए छॾी आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके नदियुनि में जेके हिन वक़्त ताईं 7 ॼणा जो लुड़ी विया आहिनि, जॾहिं त हिकु औरत ऐं हिकु मर्द खे बचायो वियो आहे। जिन त मलीर नदी गडाप वेझो कमीसो जोगियो ॻोठ में गुज़िर राति हायरूफ में 6 ॼणा जेके सवार हुआ, जिन में जेको 6 हायरूफ ॿुॾी वई। जिन ॿुॾी वञण 2 ॼणनि खे राति मुसलसल रेस्क्यू 1122 ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ गडाप टाउन ऐं ॿिया जेके इदारा डिप्टी कमिश्नर मलीर पारां जेको आहे मुसलसल कोशिशुनि खां पोइ 2 ॼणनि खे उठाइण जी मदद सां 2 ॼणनि खे बचायो वियो आहे। हिन वक़्त ताईं जेके 6 अञा ताईं जेको आहे मलीर नदी समेत जेके गडाप नदी जे जेके 7 ॼणा उन्हनि में अञा ताईं 5 ॼणा जेको आहे फाथल आहिनि, जिन जा लाश हिन वक़्त ताईं न आहिनि मिली सघिया। जीअं तव्हां ॿुधायो बलोचिस्तान जाम शुरू गडाप जे पहाड़नि सिलसिले में बरसात तेज़ पवण सबबि मलीर समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दाख़िल पाणी थियो आहे। जॾहिं त हेठां ई वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी में आहिनि। तव्हां ॿुधाईंदो वञा त मलीर जेको काज़वे आहे, ठटो ऐं कराची ऐं हैदराबाद आहे जेको मेन जेकी शारा आहे, उन ते जेको आहे केतिरे टाइम खां पाणी बीठल आहे। जॾहिं M9 मोटरवे, शहबाज ॻोठ समेत जेके सादी टाउन ऐं जेके ॿियूं जेके सोसाइटियूं आहिनि उहे पाणी हेठां आहिनि। ऐं जॾहिं त जरंदू नदी, थधो, कोंकर नदी, लत नदी ऐं मोल नदी में वही अचण सबबि सभई ॻोठनि जो जेको ज़मीनी जेको रस्तो आहे इहो मुकमल तौर ते कटिजी वियो आहे। जॾहिं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर कराची जी हिदायत ते जेके गडाप टाउन गडाप वेझो जेको कोंकर नदी में जेके ॿुॾी वियल 5 ॼणा आहिनि, उन्हनि खे जेको आहे ॻोल्हा जो जेको सिलसिलो आहे हिन वक़्त ताईं जारी आहे। जॾहिं मलीर नदी में गुज़िरियल ॾींहुं जेको 1 वॻे जेको आहे फरहान तरीन जो लाश आहे उहो हिन वक़्तु जेकबाबाद वासी उन ते लाश न आहे मिली सघियो। ऐं जॾहिं त वॾो वज़ीर जे कराची मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, जेके रोड आहिनि, उन्हनि जे दौरे ते निकितल आहे। ऐं तव्हां ॿुधाईंदा हलूं त जेके हिन वक़्तु जेको ॻोठाणा आहिनि वॾे तादाद में जेको जमा थी विया आहिनि ऐं जेको पाणी जो जेको वहिकिरो आहे इंतिहाई तेज़ आहे। जेके मली नदी जे जेके कर ते जेके घर हुया उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेको आहे जॻहनि ते मुंतक़िल करण जो सिलसिलो जारी आहे। जी, वॾी महिरबानी रबनवाज़ अपडेट ॾियण जे लाइ।